जमीयत उलमा इस्लाम इमरान खान के ख़िलाफ़ 20 सालन खां बरसरे पेकार आहे। उन वक़्तु इमरान खान असम्बली में अकेलो हो, उन सां गॾु को मेंबर कोन हो ऐं न ख़ैबर पख्तूनख्वा में उनखे इक़्तिदार हो, न मरकज़ में इक़्तिदार हो। इमरान खान के ख़िलाफ़ जमीयत उलमा इस्लाम नज़रिए ते हुई मैदान में त इमरान खान पाकिस्तान जो दुश्मन आहे, इस्लाम जो दुश्मन आहे, बैरून जो एजेंट आहे, अमरीका यहूद ऐं हनूद जो एजेंट आहे। जेकॾहिं इमरान खान इक़्तिदार में अचे थो त हू मुल्क जो बेड़ो ॿोड़ींदो। इमरान खान पाकिस्तान जो दोस्त नथो थी सघे। तव्हां ॾिठो त अॼु इलेक्शन कमीशन जे रिपोर्ट जे मुताबिक़ इमरान खान इसराइल खां पैसा वरिता आहिनि। इमरान खान जे हवाले सां इलेक्शन कमीशन रिपोर्ट ॾिनी आहे त उन इंडिया खां, इसराइल खां, अमरीका खां पैसा वरिता आहिनि। यकीनन इमरान खान जे मुआहिदनि जे नतीजे में अॼु महांगाई आसमान सां ॻाल्हियूं पई करे। को हिकिड़ो मुआहिदो PDM जो हुकूमत कयो आहे त ॿुधायो। असां गारियूं बर्दाश्त करे, PDM जी हुकूमत अवाम जी तंज़ बर्दाश्त करे बि पंहिंजी सियासत खे दाव ते लॻाए इमरान खान खे इक़्तिदार खां ॿाहिरि इन जे करे कढियो जो असां सम्झूं था त जेकॾहिं इमरान खान मज़ीद 5 साल इक़्तिदार में रहिया त ही मुल्क सलामत न रहिया। उन 1 करोड़ नौकरियुनि जा ख़्वाब ॾेखारिया, 50 लाख घरनि जा ख़्वाब ॾेखारिया, उन कर्ज़ न वठण जा ख़्वाब ॾेखारिया ऐं इक़्तिदार में अचण खां पोइ अंडनि कटनि मुर्गनि लंगर खाने ऐं सुकून सिर्फ़ु क़बर जूं ॻाल्हियूं कयूं। ऐं इमरान खान अमरीका सां उहे मुआहिदा कया त अॼु सऊदी अरब असांखे इमदाद ॾियण जे लाइ तयारु आहे, अॼु असांखे मुत्तहिदा अरब इमारात इमदाद ॾियण जे लाइ तयारु आहे, अॼु चाइना इमदाद ॾियण जे लाइ तयारु आहे। लेकिन इमरान अहमद ख़ान नियाज़ीअ जे मुआहिदे जे नतीजे में अॼु उहे दोस्त मुल्क इमदाद में नथा रही सघनि त पहिरियों IMF खां इजाज़त वठणी पवंदी। ऐं जॾहिं IMF वटि विया आहियूं त इजाज़त ॾियो त असांजा दोस्त मुल्क असांजी इमदाद कनि त IMF चए थो पहिरियों शर्तनि ते पूरा लहो। शर्त असां तय कोन कया हा, शर्त इमरान खान तय कया। उन्हनि शर्तनि जे नतीजे में अॼु पेट्रोल आसमान सां ॻाल्हियूं थो करे, अॼु सोन आसमान सां ॻाल्हियूं थो करे, अॼु अशियाए खुर्दनोश आसमान सां ॻाल्हियूं थियूं कनि। ऐं हा, हिकु दफ़ो PDM एहतिजाज ज़रूरु कयो हो, महांगाई मार्च PDM कयो हो, जमीयत उलमा कोन कयो। जमीयत उलमा PDM जे हिस्से हुजण जे सां गॾु उन एहतिजाज में ज़रूरु शुरू कई। लेकिन जमीयत उलमा 20 साल इमरान खान जे ख़िलाफ़ जेका धरना आया आहिनि, मुज़ाहिरा कया आहिनि, जलसा कया आहिनि, जुलूस कया आहिनि, लॉन्ग मार्च कया आहिनि, उहे इमरान जे नज़रिए जे ख़िलाफ़ आहे, महांगाई जे ख़िलाफ़ कोन आहे। लेकिन उन जे बावजूद बि अॼु सिंध जे माण्हुनि जे अटे जो केस जमीयत उलमा पई विढ़े। अॼु बि बहरिया जे ज़मीनुनि ते कब्ज़े जे ख़िलाफ़ केस जमीयत उलमा पई विढ़े। अॼु बि नमरता ऐं नौशीन ऐं भंडन नवाब शाह जे खां वठी करे इमाम बारगाहुनि ऐं दरगाहुनि जे अंदरि लॻंदड़ बाहि खे विसाइण जे लाइ किरदार बि जमीयत उलमा पई अदा करे। अॼु बि 33 नंबरनि ते पास थींदड़ मास्तरनि जो केस जमीयत उलमा पई विढ़े। अॼु बि सिंध जे इंच इंच जी चौकीदारी जमीयत ऐं सैलाब में अवां ॾिठो 23 ज़िलनि जे 75 यूनियन काउंसिलनि में तव्हांखे को भौतार, को ख़ान, को नवाब, को सरदार ख़िदमत कंदे नज़र आयो हुजे त ॿुधायो। पिनी करे झोलियूं फैलाए करे अरबें रुपया सिंध जे ग़रीबनि जे दरवाज़े ते जमीयत उलमा पहुचाया आहिनि। असांजो ज़मीर मुतमइन आहे, असां जेका दावा कई आहे उहा पूरी करे बि ॾेखारी आहे। ऐं इंशा अल्लाह जेकॾहिं वाक़ई हिन मुल्क जी तक़दीर खे तब्दील करणो आहे त 70 सालनि खां रिवायती हुक्मराननि खे मुस्तरद करे इक़्तिदार मौलवियुनि जे हवाले करणो पवंदो। जी मथे मरकज़ में सियासी इंतज़ामी हवाले सां अफ़रा तफ़री आहे, उनजो जो कुझु हल आहे उहो मां इंतिखाबात में सम्झो था या न? ॾिसो, हिन वक़्तु उनजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो हल आहे त मुल्क खे बचाइणो आहे। इमरान अहमद ख़ान नियाज़ी जे इक़्तिदार मुल्क खे दाव ते लॻाए छॾियो आहे। असां पंहिंजी सियासतूं दाव ते लॻाए छॾियूं आहिनि। हिन वक़्तु असांखे न पंहिंजी सियासत जी परवाह आहे, न पंहिंजे हल्कनि जी परवाह आहे, न पंहिंजी पार्टियुनि जी परवाह आहे। हिन वक़्तु असां मुल्क जी परवाह जे लाइ बीठा आहियूं। मुल्क हूंदो त सियासत कंदासीं, मुल्क हूंदो त इंतिखाबात थींदा, मुल्क हूंदो त पार्लिमानी निज़ाम हलंदो। यकीनन हिन वक़्तु मुल्क मखदूश हालात खां गुज़री रहियो आहे ऐं PDM जी जमातूं पंहिंजनि इतिहादनि सां गॾु, जंहिंमें पीपल्स पार्टी बि शामिल आहे, जंहिंमें ANP बि शामिल आहे, उन्हनि सां मिली करे मुल्क खे माशी बदहालीअ खां ॿाहिरि कढण जे लाइ, दहशतगर्दी खां बचाइण जे लाइ, सियासी इस्तेहकाम जे लाइ किरदार अदा करे रही आहे। यकीनन क़ौम जे दुआउनि जी ज़रूरत आहे त अल्लाह तबारक व तआला इन इम्तिहान में असांखे सरख़ुरू करे। इंतिखाबात माना फौरी थियणु घुरिजनि या टाइम ते थियणु? इहो फ़ैसिलो त पार्लियामेंट कंदी। जेकॾहिं पार्लियामेंट पंहिंजे मुल्क जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे मुल्क जे हालात खे मद्देनज़र रखंदे मुद्दत मियाद में तोसी करे सघे थी त पार्लियामेंट पंहिंजी मुद्दत मियाद में तोसी छो नथी करे सघे। मां सम्झां थो त इहो इख्तियार पार्लियामेंट खे ई आहे त 5 साल पार्लियामेंट हले, 8 साल हले, 10 साल हले। जेकॾहिं इंतिखाबात सम्झूं था त दहशतगर्दीअ जे करे
माशी बदहाली जे करे वक़्त ते नचणु घुरिजनि। जेकॾहिं जमातूं इहे सम्झनि थियूं त जेकॾहिं उहे कोई क़ानूनी रस्तो इख़्तियार करे, आइनी रस्तो इख़्तियार करे, पार्लिमानी रस्तो इख़्तियार करे, कोई जमहूरी क़दम खणी करे अहिड़े क़िस्म जो को फ़ैसिलो कनि थियूं त मुंहिंजो न आहे ख़्यालु त उन में कंहिं बि क़िस्म जो को मुज़ाइक़ो हुजणु घुरिजे। हिन वक़्तु मौजूदा जेका महांगाई आहे, ग़रीब जो जीअण झंझाल करे छॾियो आहे, जे उहा PTM जो पार्ट आहे ऐं PTM गवर्नमेंट में वेठी आहे, अवां महांगाई जो जेको रिस्पॉन्सिबिलिटी वरी बि PTI खे ॾियो था, त हिन जी कहिड़ी वजूहात आहे? उनजी वजह मां ॿुधाए चुको आहे न तव्हांखे। ॾिसो अॼु पेट्रोल महांगो छो थियो आहे? IMF जो शर्त आहे। IMF चयो आहे त हेतिरो रेट रखो, इन जे करे PTM जो हुकूमत मजबूरन उन रेट ते पेट्रोल रखियो आहे। IMF जॾहिं तव्हांजे बिजलीअ जा बिल तय थी करे, जॾहिं तव्हांजे गैस जा बिल तय थी करे त अशियाए खुर्दनोश ख़ुदि ब ख़ुदि महांगियूं थींदियूं। जॾहिं पेट्रोल महांगो हूंदो त शयूं महांगियूं थींदियूं। इहो मुआहिदो IMF सां कंहिं कयो आहे? जेकॾहिं PTM कयो आहे त ज़िम्मेदार मां आहियां, ज़िम्मेदार मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ ऐं मौलाना फज़लुर रहमान आहिनि। पर जेकॾहिं इहो मुआहिदो बहैसियत वज़ीर आज़म जे इमरान ख़ान करे आयो आहे त उनजो गंद असां साफ़ु करे रहिया आहियूं। उनजो गंद तव्हां असांजे कंधनि ते न रखो, उनजो गंद उनजे कंधनि ते रखो।